सकरण शहर ते चोरनि जो कंट्रोल बरक़रार, को ॾींहुं बिना ॾोह जे ख़ाली नाहे। अॼु आचर ॾींहुं बि चोरनि पंहिंजी रिवायत क़ाइमु रखंदे शहर मां 4 मोटरसाइकिलूं चोरी करे काहे विया। चोरनि खे चोरी कंदे सीसीटीवी फुटेज पिणु साफ़ नज़र आहे, जॾहिं त शहरनि जी चवाणी त पुलिस जी नीयत बि साफ़ ज़ाहिर आहे, जेके अमली तौरु अघोर निंड में सुतल लॻनि था। वाक़े मूजिबि चोर हिकु मोटरसाइकिल एसयूपी जे वर्कर सदाम हुसैन नूनारी जी सुपर स्टार सिंध पैलेस शादी हॉल जे ॿाहिरां काहे विया। ॿी मोटरसाइकिल शहबाज़ कॉलोनी मां काहे विया। टी मोटरसाइकिल शहीद कॉलोनी मां बाबर जोणे जूं ऐं चौथी मोटरसाइकिल खोखर मोहल्ले मां सज्जाद खोखर जी काहे विया। वाक़े बाद एसयूपी सिटी सकण जे सदर कासिम सूमरो इंतिज़ामिया खे चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं मोटरसाइकिलूं वापसि कराए चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त हिकु भेरो ॿीहर सकण थाणे आॾो एहतिजाज शुरू कयो वेंदो।